अचर ते ईंदड़ इश्तिहार में PST ऐं JST जी रिक्वायरमेंट पॉलिसी में ग्रेजुएशन जो शर्त लाज़मी करार। ग्रेजुएशन जे शर्त अचण सां इंटर पास नौजवाननि में मायूसी जी लहर शुरू थी वई। आख़िर इंटर पास नौजवाननि खे नज़रअंदाज़ छो कयो पियो वञे? जेकॾहिं सिंध हुकूमत IBS सखर खां टेस्ट कंडक्ट कराए थी त पोइ छा इंटर पास खे मौक़ो मिलणु घुरिजे? इहे सवाल अॼु बि सवाल आहिनि। छा इंटर पास नौजवान इन टेस्ट में हिसो वठी न सघंदा? जेकॾहिं न त छा उहे सिंध में न रहनि था? छा उन्हनि जो इहो हक़ न आहे त उहे हिन टेस्ट में वेही सघनि ऐं PST ऐं JST जे लाइ अप्लाई करे सघनि? सिंध हुकूमत खे घुरिजे त PST ऐं JST जे लाइ इंटर पास नौजवाननि खे बि मौक़ो ॾिनो वञे त जीअं हू पंहिंजे नसीब खे आज़माए ऐं हिन टेस्ट में वधि खां वधि हिसो वठी सघनि।